अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अवां खे कुछ निमाज़ के बारे में ॿुधाइण चाहियां थो जो काफ़ी निमाज़ी हज़रात निमाज़ में ग़लतियूं कंदा आहिनि। छो उन्हनि खे ख़बर भी न हूंदी आहे कि असां ग़लती करे रहिया आहियूं। हिकिड़े बुज़ुर्ग मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह ने उनी मिसाल तौर हिकिड़ो मिसाल पेश कयो कि असां निमाज़ भी पढ़ंदा हूं ऐं अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे बजाय नाराज़ त नथा कयूं। पाण बुज़ुर्गान दीन फरमाए थो कि हिकिड़ो कननि खां घबरो हुयो, घटि ॿुधंदो हो, त उन्ही जो पाड़ेसरी बीमार थी चुको हो। इहा भी सुन्नत रसूल आहे, अगर तव्हांजो पाड़ेसरी कोई मुसलमान बीमार थी वञे त उन्ही जे पुछण जे लाइ तव्हां वञो, इहा भी सुन्नत रसूल आहे। मोहतरम, जॾहिं उहो चयो मां बोड़ो भी आहियां लेकिन हाणे मूंखे वञणो भी आहे, पाड़ेसरी आहे, जॾहिं दिल में इरादो कए सवाल पंहिंजे ज़हन मुताबिक पाण ठाहे जवाब भी पाण तैयार करे रवानो थो। जॾहिं उन बीमार वटि पहुतो, सलाम करण खां बाद में उन्हीअ खे चवण लॻो तुंहिंजी तबियत कीअं आहे। उहो मरीज़ जवाब में चवण लॻो यार तबियत ॾाढी ख़राब आहे, बस मरण ते आहियां। हाणे हो त बोड़ो हुयो लेकिन उन्ही चयो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। त उहो दिल में अञा वधीक नाराज़ थियो, यार मुंहिंजे मरण ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवे थो। ऐं वरी उन्ही सवाल कयो कहिड़े डॉक्टर खां इलाज करायो था, कहिड़े तबीब खां इलाज हले थो पियो। त उन्ही चयो दोस्त हाणे जेको मुंहिंजो इलाज आहे करण वारो या डॉक्टर इज़राइल आहे, बस मां इलाज वैसे कराए थकी पियो, हाणे मुंहिंजो जेको डॉक्टर आहे उहो इज़राइल आहे। यानी उहो हार मनी वेठो हो कि हाणे मां मरण ते आहियां, मुंहिंजो जेको डॉक्टर आहे तबीब आहे उहा इज़राइल आहे। उहो चवण लॻो माशाअल्लाह तमामु बहितरीन डॉक्टर आहे, इन डॉक्टर खां इलाज करायो। वरी उन्ही सवाल कयो त ग़िज़ा छा आहे, डॉक्टर तव्हांखे छा ॿुधायो। उहो चवण लॻो ग़िज़ा हाणे ज़हर आहे, बस ज़हर ई पियां थो पियो, ॿियो त कुझु कोन्हे। उहो दोस्त चवण लॻो माशाअल्लाह इहा ग़िज़ा तमामु बहितरीन आहे, इहा ग़िज़ा तव्हां खाईंदा कयो। इहो सवाल जवाब उन्ही खे माना पुछी करे पंहिंजे दिल में इहो त इरादो कयो मां उनखे राज़ी करे आयो आहियां। पाड़ेसरी हुयो, हक़ हुयो, पाण ख़ुशि थी मोटी आयो। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हे त मोटी आयो, हे पंहिंजे दिल में इरादो कयो कि मां उनखे ख़ुशि करे आयो आहियां, बल्कि ख़ुशि करण जे बजाय उनखे नाराज़ करे आयो। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह फरमाए थो कि असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे बजाय उनखे नाराज़ नथा कयूं। वो पाण फरमाए निमाज़ जो तरीक़ो, वज़ू जो तरीक़ो उहो सुहिणे नमूने सां अदा कयो। हाणे काफ़ी निमाज़ी हज़रात पाण निमाज़ पढ़ंदा आहिनि, जीअं तकबीर तहरीम आहे अल्लाहु अकबर, घणा निमाज़ी हज़रात फरमाइनि अल्लाहु अकबर। काफ़ी वरी घणा चवंदा अल्लाहु अकबर, लेकिन ग़लत आहे, उन्हनि खे ख़बर न आहे। अल्लाहु अकबर, अच्छा पहिरें शुरू में ही जेको आहे उन्हनि ग़लत लफ़्ज़, ग़लत तलफ़ुज़ उन्ही अदा कया। उन खां बाद में पाण जॾहिं रुकू में वेंदा आहियूं त घणा निमाज़ी हज़रात पढ़ंदा आहिनि सुभान रबी अल अज़ीम, सुभान रबी अल अज़ीम, ग़लत आहे।
سبحان ربی العظیم، سبحان ربی العظیم. گھنا وری زیم زے پڑھندا ہے بلکہ غلط ہے. سبحان ربی العظیم، سبحان ربی العظیم یہ غلط ہے. وری جڑی رکوع کا متھے اٹھندا ہوں سمیع اللہ لمن حمدہ، سمیع اللہ نہیں، سمیع اللہ نہیں، سمیع اللہ لمن حمدہ، سمیع اللہ لمن حمدہ نہیں. وری جڑی اساں رکوع میں ویندا ہوں یا جی جماعت ساں اگر کوئی ہوندو آ یا اکیلائی میں بھی اگر سمیع اللہ لمن حمدہ ربنا ولک الحمد نہ چنان ربنا ولک الحمد، ربنا ولک الحمد یہ نہ ربنا ولک الحمد یہ طریقو آئے. ان کا بعد میں کافی درود شریف میں بھی اللہم صلی علی محمد، صلی علی، اللہم صلی علی، صلی علی صاد سین نہیں، اللہم صلی علی، صلی علی، صلی علی محمد. ایک کچھ اسانجا نمازی حضرات غلطی کندا آئین، انہی جے کرے یہ امید ہے کہ تمہاں کے گال سمجھ اچھی وئی ہوندی. دوستو اگر تلفظات صحیح نہ آئین کر ان جی معنی چینج تھی ویندی ہے، جے کہ معنی چینج تھی ونجے تے نماز فاسد تھی ویندی ہے، نماز تھیندی بھی نہ ہے. اللہ تبارک و تعالی جی رحمت کا امید ہے کہ ایا تمہاں منجی گال سمجھ اچھی وئی ہوندی. اگر نہ ہے تمہاں مجھے کمنٹ میں ضرور پوچھا کرے سگو تھا. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ.